वो वनी उन्हें हद तक पहुंचो वमा यस्तवल अमल वल बसीर अंधो ॾिसंदड़ ॿई बराबर न थींदा। अंधो अंधे वीचारे खां पुछबो बाबा चवंदो मूंखे त ख़बर कोन्हे। ॾिसंदड़ ऐं अंधे वॾो फ़र्क़ु आहे। अंधो केरु आहे? ईमान वारो थी, कलमे वारो थी, मुसलमान थी, इंसान थी, हेड़ियूं महफ़िलूं में वेही हेड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी, महबूब ते दुरूद सलाम ॿुधी ऐं ऐसने तकवीम वारी उन शइ खे छॾे वञी असलु साफ़ली वञी हेठां ई वञी दर्जे जी वञी गुमराही तक पहुची उहा इंसानियत खां हटी वञे, उन सभिनी शयुनि खां हटी वञे, उन खे छा चइबो? अंधो चइबो। उहो अंधो थियो जंहिं मन टुॿी हई वरी वञी धूड़ मंझि जिन उन शइ ते वियो इल्म बि रखी, अकल बि रखी, मुंहुं मुहांडा इंसान वारा बि रखी, पर वञी टुॿी हई वरी वञी धूड़ मंझि वरी बि उन शइ खे वधीक अहमियत ॾियण लॻो। छो? छाजे करे? छो उहो वरी उन गुमराही जे हेठियुनि दर्जनि तक पहुतो। पर ॾिसंदड़ ही दोस्त वर्कर ही तव्हांजो एॾा मोहबती इहे ॾिसंदड़ मां ॾिठो वञे, हीअ महफ़िल खे ॾिठो, महबूब खे ज़ाहिर न बि ॾिठो आहे, पर महबूब जी त ख़ुशबू त अचे पई न। दुरूद पढ़ूं त ख़ुशबू, मोहबत ख़ुशबू, मालूद ॿुधूं ख़ुशबू, नात ॿुधूं ख़ुशबू। जेकॾहिं उन ध्यान सां जेकॾहिं उहो त शाहिद न आहे, उहो त शायदि आहे। उहा त शइ त ईंदी जेकॾहिं तव्हां पंहिंजे नक मंझां उहे सभु जेकॾहिं बलगम उहे गंद उहे जरासीम कढंदा तव्हांखे ख़ुशबू ईंदी। जेकॾहिं नक बंदि हूंदो ख़ुशबू किथे? अखियुनि खां अंधा हूंदा तव्हांखे उहे शइ नज़र न ईंदी, पर उहे नज़र अचनि पिया। पर तव्हां मंझि उहो इंसानियत तकवीम छॾे तव्हां हैवान जो रस्तो वरितो, हाणे उहो रहबर इंसान ते तव्हांखे नज़र कींद अचे तो अंधे ॾिसंदड़ में फ़र्क़ु आहे। अंधो हैवान आहे, ॾिसंदड़ इंसान आहे। ॾिसंदड़ ही हस्तियूं लेकिन मुख़्तलिफ़ तव्हांखे जिन जो पैगाम, जिन जी तालीम, जिन जो फेस 7 सालनि खां पोइ बि इयान आहे। इन्हनि ॾिठो त रब हिकु आहे, महबूब ख़ातमुल अंबिया आहे। उन खे पंहिंजो करण खां सवाइ रस्तो ठहींदो ई कोन, वाट न मिलंदी, मुसीबतूं सूर न वेंदा, गम न वेंदा, ॾुख न वेंदा। हज़ारे जा मालिक जे हूंदे बि परेशानी, छो त हुन में आदतूं इंसान वारियूं त आहिनि ई कोन। उहो त हैवान थियो, त मन गुमराही जे करे हेठि उन दर्जे तक आयो। वला ज़ुल्मात वला नूर, ऐं न ऊनायूं ऐं न ऊंधायूं न रोशनी बराबरि आहे। चवंदा ही 14 जी रात आहे, ही कारी ही ऊंटी कारी ऊंधाई आहे, ॿई बराबरि थी कोन थियूं सघनि। हिकिड़े पासे रोशनी आहे, महबूब रोशनी आहे, नूर आहे, उनजो मालिक त उही नूर समावात अर्द। हिकिड़े पासे नूर आहे ईमान जो, उनजी सलामती जो, हया वारियूं शयूं जेके मूं बयानु कयूं उनजी हिफ़ाज़त जो, उन्हनि जो उहे सभु उनजी अमानतदारी पियो करे, चौकीदारी पियो करे, पहरेदारी पियो करे। त उहा रोशनी आहे जेका मूं तव्हांखे रोशनी तव्हांजे रूह अंदरि दाख़िल थींदी, रूह रोशन थींदो। रूह रोशन थींदो त हीअ तव्हांजी दिलि बि रोशन थींदी। हीअ जॾहिं रोशन थिए थी त हिन जी रोशनी महदूद न आहे।
चौथे मंझि जेको वेठल आहे उहो ला महदूद आहे त हीअ रोशनी बि ला महदूद आहे।